नाज़रीन ख़बर है करमपुर में करमपुर थाने की हद में एक दफ़ो भी अडवारी मानू सरगर्म थी विया। मिली ॼाण मूजिब अॼु सुबुह जो 5 वॻे नामालूम 3 चोर करमपुर कैडेट कॉलेज वारे इलाइक़े ॻोठ मीरबगर खान बिजाणी वासी महाराजन के गुरुद्वारे में दाख़िल थी चोरी करण की कोशिश कई तो महाराज बिरादरी जा मानू सुजाग थी पिया ऐं चोर के सोगो करे वरतो। ॿियनि चोरनि हमलो करे भगवान महाराज के लठियूं हणी ज़ख़्मी करण बाद संगती के छॾाए फरार थी विया। ज़ख़्मी अस्पताल दाख़िल बे तरफ़ डियाणी मंगसी रोड से एहसान खान बिजाणी लाड़ो वट नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंद हथियार की ज़रूरत करमपुर वासी उस्ताद मोहम्मद अली सूमरो का 2018 सीटी मोटरसाइकिल टच मोबाइल समेत 2 मोबाइल रोक रकम बो सामान फुर कर फरार थी विया। बिनी वाक़ियन जो करमपुर पुलिस के इतला करमपुर पुलिस ॾोहारनि खिलाफ़ कार्रवाई शुरू कर दी। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर। पुलिस वारनि खे गुरुद्वारे जे अंदर पासे में अची असांखे लठियूं हयूं असांखे केरे पोइ असांखे उतां हलिया विया। गोलियूं बि उन हयूंसीं त पोइ असां उहे गोलियूं जेके आहिनि उहे गोलियूं बि उन्हनि असांखे हणनि पिया त असां पोइ असां छॾे ॾिनोसीं उनखे लठियूं हयूंसीं। सम्झो न असांजी को ग़रीबनि जी को हिमत नथा हा असांजे ग़रीबनि जी को न ॿुधे थो न करे थो असांजे ग़रीबनि जी सम्झो न सॼा असां सां नाजाजी ग़रीबनि सां करनि था उहो ग़रीबनि सां कुझु हिकु ॾींहुं में न आहे उहो ॾींहुं नथो मुड़े गुरुद्वारे जी बेइज्जती करे शास्त्र बने हाणे बि उहो ई गुरुद्वारे में घिरिया अंदरि।